नौशहर फिरोज़ में शदीद गर्मी हुजण करे जेको आहे अॼु सेंटीग्रेड जगह 40 खां 45 ॿुधाई पई वञे। उन जे लाइ अॼु हिते शहरियुनि थधे खाइण पीअण जी शयुनि ते रुख कयो आहे। अचो त वधीक शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं गर्मी तमामु घणी वधी वई आहे। अॼोको जेको टेम्परेचर हींअर जेको मौजूदु हले पियो थो उहो तक़रीबन 40 खां 45 सेंटीग्रेड ते इन टाइम जेको टेम्परेचर आहे। असां शहर में जेको कंहिं कमकार जे हवाले सां आयासीं, पर सुबुह जो टाइम आहे तकरी गर्मी जी शिदत आहे जो असां जेको आहे जीअं माना शहर अञा पहुता न आहियूं त विच ते जेको आहे थादल जो स्टॉल आहे जंहिं ते असां बि जेको आहे थादल पीती जीअं कुझु फ्रेश थियासीं, आराम जेको आहे उतो थी। पर असांजी नौशहर फिरोज़ जी ज़िले जेका डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे उन जे तरफ़ां जेको आहे आवाम जे लाइ को बि पैकेज न आहे। फिरोज़ में गर्मी की लहर तमाम तेज़ आहे। सिज जेका सो पंहिंजी तपश ॾेखारे पियो थो। असां जेका सो शहरी जेका सो पंहिंजे कारोबार तरफ़ वञूं था, उते बिजली कान्हे का ऐं जेका सो गैर एलानिया वापडा तरफ़ां लोड शेडिंग कई पई वञे ऐं जेका सो डी फिटिंगूं जेके हिननि क़ाइमु कयूं आहिनि उतां लैंकू लाइ हलिया था वञनि। सॼो ॾींहुं लाइट कान्हे का। घरनि में जेका सो असांजा जेके बचिड़ा आहिनि उहे गर्मी में जेका सो तड़पनि पिया था, जंहिं सबबु जेका सो असां शहरी जेका सो गर्मी खां बचण जे लाइ मुख़्तलिफ़ जेका सो जॻहियुनि ते जेके क़ाइमु थधियूं शयूं आहिनि उहे जेका सो इस्तेमालु करण ते मजबूर आहियूं। असां जेका सो ज़िले इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत खां जेका सो पुरज़ोर मुतालबो कयूं था त नौशहर फिरोज़ जे जेका सो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते थधे पाणी जा स्टॉल लॻाया वञनि त जीअं असीं जेका सो शहरी गर्मी खां बची सघूं। ऐं जेकी हिन करे असां हिते आयासीं, थादल जो स्टॉल हुयो हिते पीतोसीं त हिन जेका हुआ तो गर्मी तमामु घणी आहे। हींअर जेको हुआ तो ज़िले इंतिज़ामिया जेका हुआ तमामु निंड सुतल आहे। हींअर जेको आहे तो हिननि खे स्टॉक लॻाइणु घुरिजनि। गर्मी आहे जीअं को ग़रीब आवाम अचे थो उते घटि मां घटि पाणी वग़ैरह जेको आहे तो उहो स्टॉक लॻाइणु घुरिजनि। पर हुन लॻाइण जे बजाए असांजा जेके चेयरमैन आहिनि ॿिया टिया आहिनि उहे ख़ाली जाली बिल ठाहिण जे लाइ पूरा आहिनि। अॻु में जेको हिते पाणीअ जो स्टॉल लॻायो हुयो उते हिकिड़ो शरबत जो शीशो लॻायो वेंदो हुयो। 10 किलो बर्फ़ खणी ईंदा हुआ त 50,000 रुपया बिल ठहंदो हुयो। त ख़ुदारा असां गवर्नमेंट खे अपील था कयूं, आला इदारनि खे अपील था कयूं त इहे न करणु घुरिजे। ऐं हींअर जेका गर्मी जी शदीद आहे तमामु घणी आहे त ग़रीब आवाम जे लाइ इहे सहूलियतूं पैदा कयूं वञनि। बादाम हूंदो आहे, अछो जीरो आहे, कारा मिर्च आहिनि, ख़सख़स आहे, खंड आहे, अछो जीरो आहे। अल्हम्दुलिल्लाह थधी शइ आहे बाबा। हे बोतल चांहि खां वधीक थधी आहे जेको आहे सो अल्हम्दुलिल्लाह। कारोबार मंदा आहिनि, कारोबार में मज़ो न आहे। असां तव्हां ॾिसो पिया त हींअर वेठा आहियूं हिकिड़ो उहो मज़ो न आहे कमकार में। रोज़ी ॾुखी थी आहे, महांगाई दौर घणो आहे। हुकूमत खे अपील था कयूं इहो जो को न को अहिड़ो सिस्टम कढे ग़रीब जेको आहे सो आवाम सुकून जो सुख वठनि। जीअं त तव्हां हितां जे शहरियुनि जी ऐं दुकानदारनि जी ऐं स्टाइल वारनि जी ॻाल्हि ॿुधी, उन्हनि जो चवणु आहे गर्मीअ जी शदीद लहर हुजण जे करे असां थधियुनि शयुनि लाइ रुख कयो आहे। ऐं सिंध गवर्नमेंट ऐं ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां का बि अहिड़ी थधे पाणीअ जी कैंप वग़ैरह न आहिनि लॻायूं वयूं ऐं थधे पाणीअ जा इंतिज़ाम कया वञनि त जीअं ग़रीब ऐं जेके पोरियत माण्हू शहर में अचनि था त उहो थधो पाणी पी सघनि। कैमरामैन टीम सां गॾु आऊं आहियां राजा रईस, SS न्यूज़, नौशहर फिरोज़।